बच्चियां माजे रोड़े पगरी जुट के लई नुको गबिया ले नो बकरी आते हो मुसादे माजी मारे दिना दे बकरी ढुकी दे भाई ओए ढुके आते आज साकलो ब्याह मारी बकरी मिस्किन पोरियत जी भलोड़ बकरी बस वारनि जे लापरवाही सबब डिक्की में साहबू 60 ॼण सबब मरी वई आहे। सखर खां उमरकोट ईंदे पोरियत वींझू भील जी 50,000 रुपयनि जे मालियत जी भलोड़ बकरी बस जे डिक्की में बंद हुजण सबब साहबू 60 ॼण करे मरी वई। पोरियत वींझू भील संदसि घरवारी ऐं मासूम ॿारड़ा बकरी मरी वञण सबब विच शहर में रोई दाहूं कंदा रहिया। इन हवाले सां पोरियत वींझू भील जे घरवारी रोईंदे ॿुधायो त थर में बरसातूं न पवण सबब हू फुटियुनि जो चूंडो करण लाइ थरमाल ॾे सखर विया ऐं हाणे बरसात पवण खां पोइ हू पंहिंजे माॻ ते वापसि अची रहिया हुआ त बस अमले लालच में अची बकरी खे डिक्की में बंदि करे छॾियो, जिते साहबू 60 ॼण सबब संदन 50,000 रुपयनि जे मालियत वारी बकरी मरी वई आहे। हुननि मुतालबो कंदे चयो आहे त हू इंतिहाई ग़रीब आहिनि, खेनि बस मालिकनि खां थियल नुक़सान जो अज़ालो कराए ॾिनो वञे। ॿिए पासे बेहस बस अमले पोरियत जे थियल नुक़सान जो अज़ालो करण बदिरां दाबा ॾींदे चयो आहे त इतफ़ाक़ सां बकरी मरी वई, उन लाइ हू कंहिं बि सूरत में अज़ालो करण लाइ तयारु न आहिनि।